सिंध में पानी जो संगीन बहरान साहिली पट्टी में लड़पलाण शुरू थी वही। कोटली डाउन स्ट्रीम में पानी न पहुंचण सबब आबी जीवत खतरे में पइजी वई। ठट्टो सिजावल ऐं बदिन जी साहिली पट्टी में पीअण जो पानी बि अणलब। खारो ऐं ज़हरीलो पानी वापरण सबब इंसाननि तोड़े चौपायो माल बीमार थियण लॻो। पानी न मिलण सबब साहिली पट्टीअ मां लॾपलाण। जाती में हज़ारे एकड़नि ते पोखियल कम टमाटो मकई ऐं ॿियो फसल सोकड़े जो शिकार। खैरपुर जिले में पानी खोट 80% ताईं पहुंचण बाद फसल सुकण लॻो। सिंधु दरिया मां केनाल कढी बंजर चुलिस्तान खे आबाद करण वारी रिथा ख़िलाफ़ इंसाफ़ एहतिजाज। मेयर में एसयूपी ऐं वकीलनि जी रैली जाम नवाज़ अली में आबादगार फोरम जो एहतिजाज। मीरपुर बटोरो में तकरारी केनालनि ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि जी रैली। वारे में पीटीआई जे सॾ ते फाज़िल राहू चौक ते एहतिजाज। तकरारी केनालनि ख़िलाफ़ नवाबशाह में शहरी रोडनि ते निकिरी आया। रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। दड़ो में क़ौमी अवामी तहरीक पारां रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। बाडर में केनालनि ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतिजाज। खैरपुर में वकीलनि ऐं पोयतनि तकरारी केनालनि ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो। बिरिया सिटी में एएनपीपी जी सॾ ते रैली कढी वई। लखी गुलाम शाह में सिविल सोसाइटी जिस्कम पारां तकरारी केनालनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। गंबट में सियासी समाजी धुरियुनि जी रैली। केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। माहौलियाती तब्दीलीअ बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जी चेयरमैन पारां 3 सूबनि में ॾुकार भई सूरतहाल ते ॻणती जो इज़हार। सेनेटर श्री रहमान चयो आहे त वज़ाहत ऐं मुआदे खां सवाइ सिंधु मां नवां केनाल कढण वारो मंसूबो शुरू न कयो वञे। पाणी खोड़ सबब माहिरनि खे पाणी जी मनसूबाबंदी करण बि ॾुखियो बणिजी वियो आहे। इर्सा एडवाइज़री कमेटी जो बि फ़ैसिलो कयो आहे त अप्रैल महीने में रुॻो पीअण जो पाणी फ़राहम कयो वेंदो। दरियाई निज़ाम में 43% पाणी जी खोट आहे। डेमनि में बि पाणी नाहे। जबलनि ते बर्फ़ जा ज़ख़ीरा घटिजण सबब बहितर वहके जी उमीद नाहे। ख़रीफ सीज़न जी शुरूआत में पाणी जी खोट सबब फसलनि ते संगीन असर पवंदा। दुआ आहे त IMF जो हलंदड़ प्रोग्राम आख़िरी हुजे। पाकिस्तानी मैशत मुस्तहकम थी आहे। हाणे कर्ज़ वारी ज़िंदगी खे वक़ार ते बदल ज़िंदगी में तब्दील करणो आहे। प्राइम मिनिस्टर डिजिटल यूथ हब जी इब्तिदाई तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क खे कर्ज़ मां आजो कराइण लाइ आख़िरी ताईं जदोजहद कंदुसि। पाकिस्तान खे पेरनि ते बीहारण जी कोशिश कंदुसि। हारियुनि सनअतकारनि ऐं नौजवाननि खे मुआशी तौर मज़बूत करणो आहे। पाकिस्तान IMF सां नई कार्बान रेवी मुतारिफ़ करण, बिजली सस्ती ऐं पाणी महांगो करण ते इत्तेफ़ाक़ करे वरितो। ऑटोमोबाइल सेक्टर खे बि आलमी वापार लाइ खोलियो वेंदो। ज़रीअनि जो चवणु आहे त आलमी मालियाती इदारे हुकूमत खे बिजली जी बुनियादी टैरिफ में ₹1 फ़ी यूनिट ताईं घटिताई करण जी इजाज़त ॾिनी आहे। हुकूमत बि बिजली ते रिलीफ ॾियण लाइ पैकेज जी तयारी शुरू करे छॾी। कार्बन लेवी में पाणी जी क़ीमत में वाधि वारो फ़ैसिलो 1 जुलाई खां लागू थी सघे थो। पाकिस्तान दहशतगर्दीअ बाबति गॾियल क़ौमनि जे कुझु माहिरनि जे बयान खे हिकतरफ़ो ऐं बेबुनियाद करार ॾेई छॾियो। हफ़्तेवार ब्रीफिंग दौरान परॾेही ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो त अवामी बयाननि में एतिराज़नि ऐं हक़ीक़तनि जी दुरुस्तगी खे ॾिसणु ज़रूरी आहे। गॾियल क़ौमनि जे कुझु माहिरनि जो तबसरो विचिथरो नाहे। दहशतगर्दनि जे हमलनि में मारिजी वियल शहरनि जे अंग खे घटि करे ॾेखारियो वियो आहे। शिरपसंदनि जे ॾोहनि ऐं इंसानी हक़नि जी भञकिड़ी खे नज़रअंदाज़ थो करे सघिजे। इज़्ज़ात जी ओट में दहशतगर्दनि सां गठजोड़ साबित थी चुको आहे। रियासती कार्रवाई खे रोकण लाइ मुनज़िम रंडकूं पैदा कयूं पियूं वञनि। दहशतगर्दनि जी मदद लाइ रोडनि जी बंदिश ऐं ॿियो सरगर्मियूं क़बूलण जोगियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 46वीं वरसी जे इंतज़ामनि बाबति इजलास। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, शजील मेमन, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास दौरान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी प्रोग्राम जे इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह जलसे लाइ बहितरीन इंतज़ाम करण जी हिदायत कंदे चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुस्लिम दुनिया जो अज़ीम लीडर हो। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी 46वीं वरसी जो प्रोग्राम भरपूर अंदाज़ में मुनक़िद कयो वेंदो।
निजी मेडिकल कॉलेज की फीस में घटताई हुकूमत MBBS और BDS लाइ फीस की हद मुक़रर करे छॾी। PMDC खानगी मेडिकल एंड डिजिटल कॉलेज की सालानी फीस 18 लाख रुपया मुक़रर करण की मंजूरी ॾेई छॾी। हुकूमत जो मेडिकल कॉलेज की फीस ते कंट्रोल और किफ़ायत की यकीनी बनाने जो फैसलो। खानगी कॉलेज के PMDC के समूरा माली तफ़सील फराहम करण की हिदायत। फी में सालियानी वाद रुगो CPI मूजिब थींदी। बलोचिस्तान के शहर कोयटा में डबर रोड ते पुलिस मोबाइल भरिसां धमाको 2 ॼणा मारिजी विया। पुलिस एहलकार समेत 7 ॼणा ज़ख्मी। तनेजा में जवाबदार चाकुन जा वार करे पंहिंजे सोट के क़त्ल करे छॾियो। पाकिस्तानी चौक वटि नौजवान अली रज़ा मेमन के क़त्ल करे वियो, लाश अस्पताल मुंतकिल। कानपुर में ठिकराठो सिंधड़ी ऐं चकरन में बाहि जा वाक़िया। केतिरा ई घर सड़ी खाक थी विया। कानपुर में जे ॻोठ बिटोरो में बासबब पुरत अज़ीज़ुल्लाही समूह में जा घर सड़ी रख थी विया। चौपायो माल भी सड़ी मरी वियो। चकरन जे ॻोठ नथू किरियो में हारी मोहम्मद यूसुफ किरियो जे घर के बाहि में सड़ी मरी वई। सिंधड़ी जे ॻोठ हाजी दोस्त अली मरी में जबा रांगड़ जे 4 एकड़ कणक जे फसल के बाहि सुबतपुर वेझो ॻोठ सईद कंदराणी में पुर जे घर के बाहि लगन सबब नींगर सड़ी फोड़। पनो आकिल में घर अंदर गैस सिलेंडर फाटण सबब औरत और बार जख्मी। रेलवे फाटक लग भुट्टा पाड़े में सिलेंडर फाटण सबब जख्मी थियल औरत और बार अस्पताल मुंतकिल।